नाज़िम इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन खिलाफ साइफर केस में जेल ट्रायल रोकण जो हुकुम ॾिनो आहे। हाई कोर्ट जे जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ऐं जस्टिस समन रिफ़त इम्तियाज़ ते ॿधल ॿ रुकनी बेंच पीटीआई चेयरमैन खिलाफ साइफर केस जी अडियाला जेल में ट्रायल खिलाफ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी कई आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन खिलाफ साइबर केस में जेल ट्रायल रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ऐं जस्टिस समर रफ़त इम्तियाज़ ते ॿधल रुकनी बेंच पीटीआई चेयरमैन खिलाफ साइफर केस जे अटियाला जेल में ट्रायल खिलाफ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब पुछाणो कयो त हू ॼाणण चाहिनि था त अहिड़ियूं कहिड़ियूं गैर मामूली हालतूं हुयूं जो ट्रायल अहिड़ी रीति हलायो पियो वञे। अटार्नी जनरल चयो त हू सभिनी लाॻापियल इदारनि खां रिकॉर्ड वठी अदालत अॾोप रखंदो, जंहिं ते जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब चयो त बादियुल नज़र में टई नोटिफिकेशन हाई कोर्ट जे लाॻापियल रूल्स मूजिब न आहिनि। अदालत पुछाणो कयो त कॾहिं ऐं कहिड़े हालतुनि में कहिड़े बुनियाद ते फ़ैसिलो थियो त जेल ट्रायल थींदो। केतिरनि ई सालनि जवाब ॾियण जी ज़रूरत आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट धुरियुनि जा दलील ॿुधण बाद साइफर केस में पीटीआई चेयरमैन जेल में ट्रायल ते स्टे जारी कंदे 16 नवंबर ताईं केस जी जेल में ॿुधणी रोके छॾी।